हिकिड़नि इंसाननि खे नज़र अंदाज़ कंदा त उन नज़र अंदाज़ी में उहे इंसान सम्झी वेंदा त मां छो थो नज़र अंदाज़ थियां। अगरि नज़र अंदाज़ थियां थो अणॾिठो थियां थो त पोइ मां उन जाइ ते छो थो वञां जिते तव्हांखे अज़ियत मिले परेशानी मिले। बार बार उते फ़र्ज़ु थोड़ी आहे तूं उते वेठो हुजे। थोरो वक़्तु ॾियो उन्हनि खे न। हाली उते तुंहिंजी इज़त ख़तम थी चुकी आहे। थोरो वक़्तु ॾियो उन्हनि खे त तुंहिंजी इज़त वापसि अचे। तोखे यादि कंदा पाण ई कंदा, अलाह जो कसम यादि कंदई। हिनमहिल डिप्रेशन जो शिकारी आहे, ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, सिर्फ़ु छाजे करे? अॻिलनि जे रवैयनि जे करे, अॻिलनि जी तकलीफ़ुनि जे करे, अॻिलनि जे लहजनि जे करे। जेकॾहिं हिन वक़्त में बि पाण खे न सम्झी सघे त अञा तुंहिंजी हालात वधीक ख़राब थींदी। कंहिंजी मार जो बचियो आहे तूं। ख़ुदा जो कसम गुलाब जो गुल आहे, तोखे हिकु अलाह ई थो ॼाणे, अलाह ई थो सुञाणे। जेको तोखे नथो सम्झी सघे त उन्हनि खां किनारो अख़्तियार कर। पंहिंजी इज़त हिन में अथई। जेको तव्हांखे इज़त नथो ॾिए तव्हां हुनखे बाए बाए चयो, इज़त हिन में अथई। तव्हां हुननि खे कुझु वक़्तु ॾियो। इहो छाजे करे? जेसितां घणो मिलंदो उते आख़िर बोरियत थींदी आहे। बोरियत खां बाद में उहो इंसानु तव्हांखे पाण खां परे कीअं करे? उहो पंहिंजे लहजनि जे ज़रिए, पंहिंजे रवैये जे ज़रिए तव्हांखे परे कंदो। यादि रखो हे इंसानो, तव्हांजी ज़िंदगी हिकु ख़ूबसूरत हसीन आहे जेका ज़िंदगी पंहिंजी ॾुखी पाण बणाए वेठा आहियो। छॾे ॾियो उहे रस्ता जिन रस्तनि में तव्हांखे तकलीफ़ थी मिले। छॾे ॾियो उहे जायूं जिन जायुनि ते वेही करे पाण खे अज़ियत ऐं परेशानी था ॾियो। छॾे ॾियो उन्हनि इंसाननि खे जिन सां वेहण बि पसंदि नथा कयो। छॾे ॾियो उन्हनि होटलनि ते जंहिंसां गॾु खाइण पीअण पसंदि नथा कयो। त फिर बि उन जायुनि ते वेंदा आहियो, फिर बि पाण खे अज़ियत पाण ॾींदा आहियो। तॾहिं डिप्रेशन जा मरीज़ थी विया, तॾहिं तव्हांजी हालात ख़राब थी वई आहे। अलाए केतिरो नओ नस्ल जेको बि आहे, ख़ुदा जो कसम डिप्रेशन जा मरीज़ लॻा पिया। डिप्रेशन जा हे वक़्तु छा आहे? कहिड़ो वक़्तु अची वियो आहे? पंहिंजे पाण खे सुञाणियो। जवान जा बचो पंहिंजे पाण खे सुञाणियो। छा था कयो पंहिंजे पाण सां? बहरहाल ज़िंदगी जो अहसासु उन वक़्त में थींदे जंहिं वक़्त में वॾी तकलीफ़ ऐं अज़ियत में अची वेंदे। तव्हां कॾहिं उन्हनि खां त पुछी अचो जेके अस्पताल में वीचारा दाख़िल आहिनि, उन्हनि खां त हाल अहवाल वठो। उहे वीचारा चरिया न अथव? ख़ुदा जो कसम तव्हांखे सॼो हाल ॿुधाईंदा, तव्हांखे सभु दर्द ॿुधाईंदा। पंहिंजे पाण खे सुञाणे, पंहिंजे पाण खे सुञाणे। तव्हां पंहिंजे पाण खे सुञाणींदव न तॾहिं अॻिला तव्हांजी इज़त कंदा। तव्हां पंहिंजे पाण खे नथा सुञाणो त अॻिलनि खे कहिड़ी मजाल आहे जो तव्हांजी इज़त कनि।